अकाउंट खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी ते क्लिक करे असांजी नई वीडियो जो नोटिफिकेशन हासिल कंदा। नंढपण खां वठी समाज बि असांजी तालीम करे थो, स्कूल जो इदारो बि असांजी तालीम करे थो। इहो समाज जी तालीम ऐं स्कूल जी तालीम गॾिजी हिकु ख़ासि क़िस्म जो शऊर इंजीनियर कनि था ऐं उहो जेको शऊर इंजीनियर थिए थो माण्हूअ जे अंदरि, माण्हू पंहिंजे समाज जे अंदरि उन शऊर जे मुताबिक़ अमल करे थो। समाज जे अंदरि त असांखे हिकिड़ा रवैया ख़ासि तौर ते मिलनि था, पर जेकर असां निसाबी किताबनि जे अंदरि ॾिसूं त निसाबी किताब हिकु अहम ज़रियो हूंदो आहे। छाकाणि निसाबी किताब तव्हां वटि टूल आहे दिमाग़ खे इंजीनियरिंग करण जो, ॿार जे दिमाग़ खे ठाहिण जो निसाबी किताब हिकु टूल आहे। हाणे जेकर असां उन निसाबी किताबनि में असां ॾिसूं त पहिरें दर्जे वारो किताब, असां परे कोन था वञूं, पहिरें दर्जे वारे किताब खे कहिड़ी नफ़्सियात सेखारी थी वञे, के ॿार खे छा सेखारियो थो वञे, हाणे उहो तव्हां हिन हिकु किताब मां ॾिसी सघो था। हिन सबक जे अंदरि जेका राइटिंग आहे, अदा आहे, भली आहे, जी आहे, मानी खा, पाणी पी, सदा। तव्हां हिन जी तस्वीर में गौर कयो, दस्तरखान सजायल आहे ऐं छोकिरी वेलकम पई करे, छोकिरो स्कूल मां अचे पतो, हुनखे कैमिल कलर जी ड्रेस ऐं हिकिड़ो बैग पाता। त ही सिंध टेक्स्ट बुक बोर्ड, ही रियासत जेका पाण बटमात जो ॾियारो मल्हाईंदी आहे ऐं चवंदी आहे त असां औरतुनि जा हथनि जा अलमबरदार आहियूं, उहा पंहिंजे निसाब जे अंदरि नर्सरी जे ॿार जो जेको ज़हन ठाहे थी, उन में मर्द छोकिरो ऐं छोकिरीअ जी हैसियत खे वाज़ह करे थी ऐं ॾेखारे थी तालीम अवल तालीम कंहिंजो हक़ आहे। हिन में उहो ॿुधाए थी त छोकिरी जो अवल तालीम हक़ न आहे, मगर छोकिरे जो अवल तालीम हक़ आहे। जॾहिं नंढपण खां वठी समाजी शऊर अहिड़े तरीक़े सां तरबियत याफ़्ता थी वेंदो त उन जो नतीजो इहो थो निकिरे त छोकिरी बि पंहिंजो पाण खे क़बूल कयो थी वञे त हा वाकई ईअं आहे, ऐं छोकिरो बि सम्झे थो त वाकई अॻु में हिन समाज जे अंदरि जेको हक़ आहे मुंहिंजो आहे।